नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त क़ंडियारो मां ख़बर ॾींदड़ ठरोवी मीरवाह में मास्तरयाणी क़नोल आरائين सां इंसाफ जे लाइ मरकज़ी तंज़ीम आरائين पाकिस्तान क़ंडियारो पारां तालका सदर आबिद आरائين ज़फर आरائين आसिफ आरائين शाहिद आरائين ऐं ॿियनि जी अॻवानी में नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज में पीपी शहीद भुट्टो जे अॻवाननि ज़फर खोसो ऐं अली खोसो यकजहती तौर शिरकत कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि चयो त क़नोल आरائين खे मक़सूद शर समेत 10 जवाबदारनि अगवा जी कोशिश दौरान ॾाढाई जी कोशिश कई। मज़लूम न्याणी सां एतिरो ज़ुल्म थियो पर पुलिस हिन महिल ताईं केस इंसाफ न ॾियारे सघी आहे। हिननि चयो त DSP फिदा ऐवान मुतासिर मास्तरयाणी खे इंसाफ ॾियण बदिरां जवाबदारनि जी धुर बणिजी वियो आहे ऐं मुतासिर न्याणी जे वारसनि खे जवाबदारनि सां फ़ैसिले लाइ धमकाए रहियो आहे। पुलिस अहिड़े अमल खां पोइ पूरे पाकिस्तान जे आरائين बिरादरी जे माण्हुनि में सख़्त बेचैनी फैलियल आहे ऐं इंसाफ लाइ एहतिजाज कयो पियो वञे, पर असांजो एहतिजाज कंहिंखे बि नज़र नथो अचे। IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त नोटिस वठी क़नोल आरائين खे इंसाफ ॾियारे DSP फिदा ऐवान खे हटायो वञे, ॿी सूरत में सख्त एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।